सोबुदिरुलग यूसी पीर हयात जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ परियल कल्होड़ो, ॻोठ फोर्टू लेल, ॻोठ बचल मला, ॻोठ ज़मार फ़कीर मोहम्मद कल्होड़ो, ॻोठ बाग़ अली दुनिया जे वॾी तइदाद में रहवासियुनि, नज़ीर कल्होड़ो, जलाल कल्होड़ो, उर्स सियाल परियल शेख ख़ैर मोहम्मद कल्होड़ो, नसीम अल्हा ऐं ॿियनि ॻोठाणनि टमोहन पीर हयात शाह रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो। ॻोठाणनि चयो त असां PP जा वोटर आहियूं, पर असांखे हर दौर खां नज़रअंदाज़ कयो वञे थो। असांजा ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। असांजे ॻोठनि में तालीम, रोड रस्तनि, गैस, बिजली, ड्रेनेज, सिहत जूं सहूलियतूं नाहिनि। टमोहन खां निकिरंदड़ रोड जेको पीर हयात नओं ॻोठ इगड़ा ऐं लाड़काणो जे रोडनि सां मिले, हाणे उहो रोड गुज़िरियल 15 सालनि खां न ठही सघियो आहे। रोड ते पथर विछाए ठेकेदार फ़रार थी विया आहिनि। ठेकेदार चवे थो इतां जे बासर माण्हुनि कमीशन वठी खाधे रोड ठाहिण न ॾिनो। रस्ते जी सहूलियत न हुजण सबबि असां मुख़्तलिफ़ परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। बीमार, मरीज़ ऐं ॻोठाणी औरतुनि खे अस्पतालुनि ॾांहुं वठी वञण लाइ गाॾियुनि वारा टीणा भाड़ा वठनि था ऐं चवनि था त तव्हांजा रस्ता ख़राब आहिनि। हितां जे चूंडियल नुमाइंदनि सिर्फ़ करप्शन करे पंहिंजा घर भरिया। हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी करप्शन जी जांच कराई वञे। सालनि खां रोडलेरी जो शिकार बणल रोड ठहिराए सफ़री सहूलियतूं ॾियारियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।